KTN जी 18 सालगिरह जे लाइ मां पंहिंजे लाइ सिलेक्ट करण वयुमि ड्रेस। मां ख़ाली करे छॾी पंहिंजी पूरी अलमारी, छो जो मूंखे सम्झ में न पियो अचे त मां आख़िर छा पायां। शो में मूंखे होस्टिंग जो करणी हुई। अरे चांडिया उथ त तोखे मां तो ॿुधायां छा पाए। हल न चांडिया वञी ॿी पाया। न सफ़ा तोतो थो लॻे। चेंज हिन में वरी खोतो तो लॻे। चांडिया भींजाई न, हलियो वञ। न न डेंबूअ जहिड़ा। चेंज 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 चेंज। चांडिया होॾे मुंहुं छो कयो थी? हेॾे ॾेखाए ड्रेस ॾेखाए मूंखे। काॾे तो वञो? पोइ ते इहा मज़े जी ड्रेस आहे न, ज़बरदस्त। वणी वई मूंखे, वणी वई। ठीकु आहे, केटीन ऑफिस वञी पाईंदा, रस्ते में न पाए वञाए। मां पहुची वियुमि पंहिंजे दोस्तनि ॾांहुं त जल्दी सां उन्हनि खे बि इंट्रोड्यूस कराए वठां। वन एंड ओनली शानी भाई, शेज़ोर ॾेथो, सफ़ान थहीम ऐं मां पाण। पंहिंजे घरां असां निकितासीं बुख ते त रस्ते ते असां वरितासीं छोला पूरी। चांडिया प्लेटूं त पंहिंजे घरों खणी आयो न, इन जो मतिलबु पंहिंजे घर में इज़त ई न अथव। वैसे गाॾी में छोला पूरी खाइण जो त मज़ो ई पंहिंजो आहे। अरे छोला डांस था करन वे, नचो 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 नचो। पुट ना पेट न भरियो थी छा? सीरियसली जेको गाॾी में असां छोला पूरी खे एंजॉय कयो, उहो कॾहिं वॾनि रेस्टोरेंट्स ऐं होटल्स में बि एंजॉय न कयो आहे। कॾहिं मुंहुं ॾिठो अथव वॾनि होटलनि जो? हाँ अड़े हिन बराबर वारे खे त ॾिसो। पुट तू चुप करे गाॾी हला। ऐं असांखे ख़बर ई कोन पई त एंजॉय कंदे कंदे कराची कीअं पुॼी वियासीं। मां बिल्कुलु ठीक ठाक भाई मूंसां गॾाए मासी मोरा अॼु असां मिली करे होस्ट करण वारा आहियूं। उम्मीद था कयूं त हे बि एंजॉय कंदा। ॾाढो एंजॉय कंदा। पोइ असां रुख कयोसीं मेकअप रूम जी तरफ़। मासी मोरा भई मासी मोरा जेको आहे त साड़ी ट्राई थी करे। माशाल्लाह माशाल्लाह मासी घोर अॼु त राज घोर वेंदसि, वञण ॾेसि सिर्फ शो में। मेकअप रूम में तमाम घणी रश हुई ऐं सभु पंहिंजे पंहिंजे वारे जो इंतजार पिया करनि एंड आई वाज आल्सो वेटिंग फॉर माय टर्न। चांडिया फिलहाल आसरो न कजाएं। मासी लुक हियर, से टाटा। मासी सफ़ा पोपट थी लॻे। ऐं फाइनली मुंहिंजो टर्न बि अची वियो ऐं जल्दी सां मां बि थी वियुमि तैयार। ऐं मासी मोरा बि तैयार थी पहुती रेड कार्पेट ते। उन्हनि मूंखे कयो हुते अनाउंस। यो तही ज़ुहैब चांडियो। हाँ ज़ुहैब चांडियो। यो हो जमालो वारो, यो पैसो लदुम पट्ट वारो नी के दुआ तमे। वेलकम ता यार चांडियो के। खुश लगो क्यों आ? मां खुश ठीक ठाक। मासी तव्हां ॿुधायो ठीक लॻा पिया आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। बाज मुबारक आशनी केटीएन जी। खैर मुबारक है मुझे तरफां बे सभिनि खे ॾिसण वारनि खे केटीएन जी 18 सालगिरह जो लख मुबारक हो। जमालो पापा 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 हो जमालो पापा पापा। प्रोग्राम थी चुको आहे स्टार्ट। अदा आमिर शाह स्टार्ट करे छॾियो आहे ऐं मासी मोरा ऐं मां हिते वेठा आहियूं। यको ही रेड कार्पेट ते हाणे फ्री थी आहे, हिन जे करे थोरो टाइम मिलियो आहे त कुझु डिस्कस करे वठूं। बस मां ॾाढी एक्साइटेड थी वई आहियां। मां चयो अॼु हलंदासीं वरी पोइ माना ईअं धमाको करे छॾींदासीं। ॾाढो सुठो छोकिरो मूंखे हाणे चवंदी सां न वणंदो आहे। भाभी जो पासो थी वेंदी नाराज़। बाक़ी ॾाढो सुठो छोकिरो आहे माशाल्लाह। ॾाढो टैलेंट अथसि, ॾाढो माना क्रिएटिव आहे। माना हाणे छा चवांसि, सभु शइ में अंदरि आहे, आल इन वन आहे। ऐं मासी तव्हां त मूंखे अहिड़ा लफ़्ज़ चया जो मां जल्दी जे आसमान में उॾिरां वञी करे। थोरो घटि आहे भाउ, थोरो घटि थोरो लही आहे ज़मीन ते। ओॾे होस्टिंग बि करणी थी। हा बसि हलो तो उथूं, हलो तो। ऐं फाइनली उहो टाइम अची वियो जॾहिं मां ऐं मासी मोरा पहुतासीं केटीएन जे फ्लोर ते। सोना तू त जवान
तूं त जवान शीवे सिंध जो शान शीवे KTN सोना तू त जान थी वए सभिनी जेके आयल हाज़रीन ऐं नाज़रीन आहिनि सिंध जी कुंड कुड़छ को आया आहिनि सभिनि खे ज़ोहेब जांडियो जे तरफ़ां ऐं मासी मोरा जे तरफ़ों दिल जी गहराइनि सां लख लख वाधायूं कल असां KTN 18 सालनि जो थी वियो KTN जवान थी वियो ऐं असांजा जेके सीनियर्स वेठा आहिनि हुननि त KTN खे ॼमंदे बि ॾिठो हुननि KTN खे त लॉलीपॉप खाईंदे बि ॾिठो हुननि KTN खे चॉकलेट्स खाईंदे बि ॾिठो हा मासी मोरा मां त छा कंदी हुयसि मां त पाड़ेसरी हूंदो न मां चिप्सियूं कॾहिं खसे वञासि कॾहिं चॉकलेट खसे वञासि Thank you very much anyways really nice having you here with me so how are you feeling today मासी मोरा हे छा थियो हे विच में सुचो हणी छॾियो छा तोखे छो, कंहिं छा थियो? अंग्रेज़ी में अंग्रेज़ी मां त ॻाल्हाए छोरा सिंधी में ॻाल्हाए मासां अहिड़ो गिलास खणी हणंदीसि आहे न अच्छा त मां अंग्रेज़ी न ॻाल्हायां मां सिंधी ॻाल्हायां मासी तूं बि त हाणे गिलास जो लफ़्ज़ चयो गिलास जी सिंधी छा हूंदी आहे ॿुधाए हा ॿुधाए गिलास जी सिंधी ॾिसण वारा बि ॿुधायो बाबा छा आहे गिलास जी सिंधी हे वरी ॾिसो पाकिस्तानी माइकल जैक्सन फिल्म एतराफ़ थी करणु चाहियां ढेबरी मुंहिंजी धीअ न आहे मां उहा गूगल तो डाउनलोड कई आहे उहा कॾहिं बि करे सघिजे थी। ओहो It was great hosting on the floor of KTN ऐं पूरे सिंध खां असांजा सीनियर आर्टिस्ट आया उन्हनि सां कचहरी बि थी मासी मोरा सां फाइट बि थी आई एंजॉयड अ लॉट ओवर देयर मूंखां अलावा असांजे सीनियर्स बि KTN जे फ्लोर ते होस्टिंग कई जंहिंमें आमिर शाह मज़र सेठा अनीता मोहरम राजा मेमण सबा ख़ान ऐं नाजिया मीर पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो कयो परफॉर्म करे हाणे निकिता आहियूं असां सां हशर थी वियो आहे हे बग़ैर मासी तूं ॿुधाए मूंखां त साड़ी नथी संभलिजे पहिरों त पातीअ हल मासी माण्हुनि खे त संभाली पर साड़ी कोन थी संभलजई अलाए केतिरा त थाबा आहिनि फाइनली असांजी परफॉर्मेंस थी वई इट वाज रियली वंडरफुल तमामु सुठो लॻो मासी तव्हां ॿुधायो तव्हांजो कीअं एक्सपीरियंस ॾाढो सुठो ॾाढो प्रोग्राम सुठो लॻो मूंखे बि ॾाढो मज़ो आयो मासी मज़ो त ईंदो ई चांडे सां जो गॾु हुई आहे ऐं फाइनली उहो टाइम अची वियो जॾहिं KTN जी 18वीं सालगिरह जो केक कटियो वियो हिन कंप्लीट प्रोग्राम खे तव्हां KTN जे यूट्यूब चैनल KTN एंटरटेनमेंट ते ॾिसी सघो था वाह चांडिया वाह लय लॻी पई तई लय भला हिकिड़ो पीस मुंहिंजे तरफ़ां बि खा न KTN जी 18वीं सालगिरह जो केक आहे हिकिड़ो मुंहिंजे तरफ़ां ओईं चांडिया मज़ो अची वियो केक खाइण खां पोइ सभिनि सितारनि हिक ॿिए सां सेल्फीज़ शेयर कयूं चांडिया तूं बि पाण खे सितारो थो सम्झे दिल त कोन पई चवे पर वापसी बि त वञणो हुयो न चांडिया अगरि दिल कोन पई चवई त थोड़ी देर ॿियो रुकी पवे हा कीअं रोकां हा सभु निकिरंदा पिया वञनि चवे त पाण तो दिल कोन पई चवे उहो त आहे पर आख़िर में चवणो पवंदो आहे न ईअं हल ठकाव अञा ताईं फॉर्मेलिटीज़ वारे दौर में पयूं आ हल हाणे हल एनीवेज़ असांजी दुआ आहे त KTN हमेशह ईअं ई शादो आबाद रहे आमीन वैसे मां ॿुधो आहे त KTN नई टैलेंट खे बि मौक़ो ॾींदो आहे हा बिल्कुलु ॾींदो आहे पोइ मुंहिंजी बि थोड़ी मैडम खे फरीद कटपर खे काशिफ आगानी खे सिफारिश कर तूं त हूअं ई टैलेंटेड आहे तुंहिंजे लाइ सिफारिश जी ज़रूरत ई न आहे थैंक यू चांडिया हाणे भला तूं ई मुंहिंजी थोड़ी सिफारिश कर न अॼु त ख़ुशी ख़ुशी सिफारिश कंदमि बाबा ही टैलेंटेड छोकिरो अथव हिन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो ऐं शेयर कयो हिन जे फेसबुक पेज खे बि लाइक कयो ऐं शेयर कयो अॼु मुंहिंजी ॻाल्हि मञणी अथव अगरि न मञनि त KTN ते चांस कोन मिलंदो ॿुधाए थो छॾियां मञंदा ईअं त न चओ न भला